अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां हिकिड़ो शेयर कयां थी बॉक्स जंहिंखे मूंखे डेकोरेट करिणो आहे ऐं टेक्निक जेका मां इस्तेमालु कंदमि उहा कंदमि डिकोपाज। डिकोपाज जा मुंहिंजा पहिरियों बि कुझु प्रोजेक्ट्स शेयर थियल आहिनि तव्हां सां, उतां तव्हां ॾिसी सघो था। हे हिकिड़ो काठ जो बॉक्स हुयो, हे बेस मां हिन जो छॾे ॾिनो आहे त जीअं तव्हांखे ॾेखारे सघां त हे वुडन बॉक्स आहे ऐं अंदरां हिन जी इहा शिकिल आहे, छो त मां हिन खे जेसो सां पेंट करे चुकी आहियां। जेसो जो कोट मां हिन ते करे चुकी आहियां। जेसो हीअ प्राइमर आहे, हीअ जॾहिं बि असां एक्रिलिक पेंट्स वग़ैरह यूज़ कंदा आहियूं त बेस ते पेंट करण जे लाइ आहे, ठीकु आहे। पर जेकॾहिं जेसो न हुजे त तव्हां एक्रिलिक पेंट वाइट पेंट कोई बि इस्तेमालु करे सघो था। हीअ जेसो जॾहिं असां रखंदा आहियूं त हे घाटो थी वेंदो आहे, हिन जो घाटो हिसो हेठि तरे में हलियो वेंदो आहे, मथे हिन जो लिक्विड पियो हूंदो आहे। त हिन खे यूज़ करण खां पहिरियों मां हिन खे ज़रूरु मिक्स कंदी आहियां। इहा मुंहिंजी स्टिक आहे जंहिंसां मां हिन खे मिक्स कयो ऐं हिकिड़े वेकिरे ब्रश सां हिन खे मां कोट कयो आहे। हिन ते मां 2 दफ़ा पेंट कयो आहे, 2 दफ़ा मां जेसो हिन ते अप्लाई कयो आहे। वजह छा आहे त हिकिड़े दफ़े में हिन जो जेको वुडन कलर आहे अंदरियों उहो नज़र पियो अचे। हिकिड़ो पेंट करण खां पोइ, हिकिड़ो कोट करण खां पोइ उनखे सुकाइणो पवंदो आहे। सुकाइण खां पोइ वरी असां हिन खे ॿियो कोट कंदासीं। त जेसो जो कमु मां हिन ते कंप्लीट करे चुकी आहियां, 2 दफ़ा कोट कयो आहे, छो त सुकाइण में इलाही टाइम लॻंदो आहे, इन करे मां उहो प्रोसेस तव्हांखे ज़बानी ॿुधायां थी। उनखां पोइ असां हिन ते कमु कंदासीं हाणे डिकोपाज जो। डिकोपाज ॾिसो केॾो प्यारो प्रिंट आहे, अंबड़ियूं उअं ई मुंहिंजूं सॼी उमिरि खां फेवरेट हूंदियूं आहिनि। त हीअ आहिनि पेपर नेपकिन्स, ठीकु आहे, जीअं टिशू पेपर चओ खणी ऐं आराम सां जेके असां पंहिंजे टेबल्स ते यूज़ कंदा आहियूं। त हीअ मां पूरो पैकेट ई वरितो छो त डिज़ाइन मूंखे ॾाढी पई वणे। हिन खे इस्तेमालु कीअं कंदासीं उहो मां तव्हांखे ॿुधायां थी। असां हिकिड़ी शीट हिन जी कढंदासीं, हिकिड़ो पेपर, ठीकु आहे, ऐं ही जेके आहिनि असां हिननि खे डेकोरेशन जे लाइ यूज़ कंदासीं। तव्हां सर्च करे सघो था डिकोपाज छा टेक्निक आहे। हे अहिड़ा क़िस्म जा जेके बि पेपर नेपकिन्स ईंदा आहिनि न, उहे डबल लेयर में हूंदा आहिनि, कॾहिं किन किन में ट्रिपल लेयर बि हूंदा आहिनि। असां हिन जो सिर्फ़ु जेको हिसो यूज़ कंदासीं उहो असां हिन जो मथियों हिसो यूज़ कंदासीं ऐं हिन जो ही लेयर जेको आहे इहो हटाए छॾींदासीं। खुले थो, मां तव्हांखे ॾेखारियां थी। बहरहाल, ऐं ॿियो त जॾहिं हिन खे असां यूज़ कंदासीं न त हिन खे कटे करे यूज़ न कबो आहे, डिज़ाइन खे हिन खे फाड़े करे यूज़ कबो आहे। ऐं फाड़ण वरी हिन जो अहिड़ो मुश्किल आहे जो हिकिड़े हंधा फाड़ियो त हेॾां खां होॾे ॿिए 3 पासे हलियो वेंदो आहे। इन लाइ छा कबो, हीअ आहे पाणी ऐं हिकिड़ो सन्हो ब्रश। ब्रश खे असां पाणी में ॿोड़ींदासीं ऐं असां हिन ते लाइन कढंदासीं। लाइन एसि ताईं कढंदासीं जेतिरो पीस असांखे खपे थो। मिसाल जे तौर ते मूंखे हीअ हिकिड़ी हिन जी अंबड़ी कटणी आहे, हिकिड़ो मोटिफ गुल हुजे या जेको बि डिज़ाइन आहे, मूंखे हिन जो हिकिड़ो थो खपे, त मां हिन खे पाणीअ सां आउटलाइन कढी वेंदमि, थोरो परे करे थोरो छॾे करे। ईअं छा थींदो, हीअ पाणी जी आउटलाइन जेका आहे हिन खे उन ई तरतीब में फाड़ींदी जिते हे पाणी लॻल आहे। उनखां अलावा हेॾे होॾे हे न थींदो। ऐं हिन खे फाड़े यूज़ करणु वधीक बहितरु हूंदो आहे, छो त फाड़ण सां जेको आहे हिन जा किनारा जेके हूंदा आहिनि उहे रफ थी वेंदा आहिनि, त पोइ आसानीअ सां चिंबड़ंदा आहिनि, छो त असां ग्लू यूज़ कंदासीं। ऐं हीअ मां तव्हांखे ॾेखारियां थी, हे ॾिसो, हे हिकिड़ो मां कढी वरितो आहे जेतिरो मूंखे घुरिजे। ऐं हाणे हिन जा जेके लेयर्स आहिनि एक्स्ट्रा उहे असां कढी छॾींदासीं। कोशिशि करणी आहे त किथां अगरि थोरो ड्राई फील थिए ऐं उतां न फाटे त उन में थोरो ॿियो पाणी हणी वठिजे, ऐं पर पाणी सिर्फ़ु इन सन्हे ब्रश सां ई हणिबो। हे ॾिसो, हे एक्स्ट्रा लेयर हिन जो निकिरी वियो। हे हाणे डिज़ाइन वारो लेयर जेको असां हिन जे मथां यूज़ कंदासीं। हाणे उहो असां ते डिपेंड थो करे त असां हिन खे कीअं था हणूं, शेप हिन जो कहिड़ो था ॾियूं, कहिड़े पासे था असां हिन जो रुख रखूं, त उन हिसाब सां असां हिन खे हणंदासीं। ॾिसो, मूं 2 मोटिव्स कटे अलॻि कया आहिनि, छो त मां हिन ते 2 थी हणणु चाहियां मथां टॉप ते। ऐं हीअ आहे ग्लू, जंहिंमें मां थोरो पाणी मिलाए छॾियो आहे। वाइट ग्लू कंहिं बि तरह जी तव्हां खणी सघो था, ऐं जेका ओरिजिनल वाइट ग्लू हूंदी आहे उनजो इहो हूंदो आहे त सुकण खां पोइ उहा ट्रांसपेरेंट थी वेंदी आहे, ठीकु आहे। त हीअ मूं वटि जेका ग्लू आहे इन में मां थोरो पाणी मिक्स करे छॾियो आहे, छो त हिन पेपर खे चिंबड़ाइण लाइ असांखे थोरी छिडरी ग्लू खपंदी, घाटी न। हे लिक्विड मां हिन ते हारियो आहे, लिक्विड ग्लू, पाणी मिलियल, सफ़ा छिडरी बि नाहे करणी ऐं तमामु घाटी बि न हुजे, ठीकु आहे। त इन खे असां फैलाईंदासीं जंहिं बि सरफेस ते असांखे हणिणो आहे।
ऐं कीअं तव्हांखे रखिणो आहे, कहिड़े शेप में, कहिड़े पासे हिन जो रुख करिणो आहे, उहो तव्हां रखो। जहिड़े स्टाइल में हणिणो आहे उन स्टाइल सां। ॾिसो मां हिन तरीक़े सां हिन जे मथां ई रखियो आहे। इहो लिक्विड ग्लू मां हिन जे मथां वरी बि विझां थी, छो त हिन में जेका न घाटी ग्लूस जी ज़रूरत न हूंदी आहे, छिटी ग्लू खपंदी आहे। तंहिंजे करे मां हिकिड़ी ठाहे हिन बॉटल में रखी छॾी आहे, त जीअं ज़रूरत जे वक़्तु बसि खणा ऐं इस्तेमालु कयां। न त थोरी थोरी ग्लू कंहिं प्यालीअ में कढी उन में थोरो पाणी विझी हिकिड़ो पेस्ट ठाहे उन सां तव्हां हणी सघो था। ठीकु आहे, सो हे थी वियो कंप्लीट, यानी हिकिड़ो मोटिव कंप्लीट कयो आहे, हिकिड़ो साइड कंप्लीट, सॉरी हिकिड़ो साइड कंप्लीट कयो आहे। ऐं मूंखे इहो अञा इलाहिनि पासनि हणिणो आहे। सभु पासा जेके आहिनि मां हिन जा हिननि अंबड़ियुनि सां कवर कंदमि। ऐं इनखे सील बि करिणो पवंदो। सील करण जे लाइ बि मां तव्हांखे ॿुधायां थी, वार्निश हणणु ज़रूरी हूंदी आहे मथां। ऐं हीअ सुकी वेंदो त उनखां पोइ जेको अॻिलो असांजो स्टेप हूंदो उहो वार्निश जो हूंदो। त फ़िलहालु मां हिन जा इहे पासा जेके आहिनि सभई, इन्हनि खे मां इहे मोटिव्स चिंबड़ाए थी वञा, उनखां पोइ तव्हां सां शेयर थी कयां। मां हिन खे कवर करे चुकी आहियां। बैक साइड मां हिन जी छॾियां थी। बैक साइड ते मां हिन खे डिज़ाइन नथी हणां, बाक़ी टॉप ते ऐं साइड्स ते ऐं फ्रंट ते इहे मां हया आहिनि हिन खे। ऐं हाणे असां हिन खे जेको आहे छॾींदासीं फ़िलहालु, त जीअं हे सुके। अॻिलो जेको बि प्रोसेस आहे उहो असां हिन ते पोइ अप्लाई कंदासीं। फ़िलहालु असां हिन खे सुकणु ॾींदासीं। माशाल्लाह हे सुकी वियो बॉक्स, ठीकु आहे। ऐं उनखां सवाइ हे रेगमाल मां खणी आई आहियां, असां सिंधीअ में चवंदा आहियूं वारी पनो। पीस हिकिड़ो कटियां थी हिन मां, जीअं हे मां हिन तां पेंट लाहे सघां। जेको हिन जे इनसाइड लॻी वियो आहे न, इहो मूंखे वणे नथो, जेतिरो लही सघियो। पर मुंहिंजी कोशिशि इहा हूंदी, इहा सिर्फ़ु मां तव्हां सां हिकिड़ी ट्रिक थी शेयर कयां त हिन तरीक़े सां इन तां लाहे थो सघिजे। सो हे कुझु लथो आहे त इहो मूंखे फाइनली हितां साफ़ु करिणो आहे। ऐं उनखां अलावा हे मां नंढा नंढा मोटिव्स कढी हिन खे हया आहिनि, तव्हां ॾिसो सुठा था लॻनि। ऐं ॿी हिकिड़ी इम्पॉर्टेंट ॻाल्हि, हाणे जॾहिं मां हणी चुकी आहियां त ओरिजिनल जेको हिन जो कागज़ आहे, जेको पेपर नैपकिन हो, उहो नज़र पियो अचे न, बेस वाइट आहे। हणिणो असांखे वाइट बेस ते ई हूंदो आहे, त जीअं डिज़ाइन जेको आहे उहो नुमाया हुजे। उनखां पोइ हाणे असां हिन कलर खे कंदासीं बैलेंस। बैलेंस कीअं कंदासीं, जो मूंखे हिकिड़ो शेड ठाहिणो पवंदो पेंट जो। ॾिसो त मां खणी आई आहियां, छो त थोरो ग्रीनिश आहे न, इन जी बेस ॾिसो पूरो प्रॉपर ग्रीन न आहे बसि, पर हिकिड़ो ग्रीन जहिड़ो ई लाइट हिकिड़ो लुक थो ॾिए। त मां ग्रीन खणी आई आहियां ऐं वाइट, जंहिंमें वाइट ई हूंदो घणो ऐं ग्रीन न हुजण जे बराबरि मां हिन में शामिलु कंदमि। सो हे मुंहिंजो वाइट तक़रीबन ख़तमु ई आहे, पर मां छॾण वारी न हूंदी आहियां। मां हिनखे एॾा कटे हुनखे यूज़ कंदमि उते जिते मूंखे घणो वाइट खपंदो हूंदो। हे हिन ब्लैक ट्यूब में बि वाइट ई आहे, सो थोरो खणंदासीं वाइट, ठीकु आहे। उन सां गॾु ग्रीन एतिरो विझणो आहे जो ॾण त न विधो आहे। यूज़ न कयो आहे शायदि, हे मां यूज़ न कयो, तंहिंजे करे हिन मां पेंट न पियो निकिरे। सो हे मां खोलियो आहे हाणे, ऐं बिल्कुलु हिकिड़ो मामूली, यानी वाइट तमामु घणो हुजे ऐं ग्रीन न जहिड़ो, पर हे बि मूंखे ग्रीन लॻे थो, मां घणो ई कढी वई आहियां। बहरहाल ॾिसूं था, हिकिड़ो शेड ठाहिणो आहे जेको अछो हुजे घणो, पर मामूली ग्रीन, घणो ई ग्रीन आहे। हिन मूंखे वाइट मिलाइणो पवंदो, छो त एतिरो ग्रीन मूंखे न खपे, हिकिड़ो ग़ैर महसूसु ग्रीन हुजे। ऐं अच्छा, जॾहिं ईअं पेंट मां मिलाईंदी आहियां, मिक्स कंदी आहियां, ऐं पोइ घणा ठही वेंदा आहिनि, क्वांटिटी वधी वेंदी आहे, पोइ उन्हनि जो छा कजे, त मां कुझु न कुझु ॿियो उनजो पेंट करे वठंदी आहियां। मां न चाहींदी आहियां त पेंट ज़ाया थिए कंहिं बि सूरत में। ऐं हाणे अच्छा, हे एक्रिलिक पेंट्स जेके हूंदा आहिनि न, वाटर बेस्ड हूंदा आहिनि, त हिननि में जेकॾहिं थिक थी वञनि रखण सां ऐं घाटा थी वञनि तमामु, त हिननि में आराम सां थोरो पाणी जा हिकिड़ो या ॿ ड्रॉप्स मिलाए सघजनि था, त जीअं हे पंहिंजो नॉर्मल थी वञे ऐं ब्रश सां असां हिन खे चङी तरह सां इस्तेमालु करे सघूं। सफ़ा थिक हूंदो त पोइ हे चङी तरह हलंदो न आहे ब्रश। सो मां हिन में बिल्कुलु हे 2 ड्रॉप पाणी जा विधा आहिनि। कोशिशि कई आहे मां लाइट
तरीन ग्रीन ठाहिण जी, अञा बि हिन खां लाइट थी सघे थो। बसि हे कम उन्हनि खां थींदा जिन खे शौक़ु हूंदो इन्हनि कमनि जो। ठीकु आहे, हाणे हिनखे मां अप्लाई कंदमि हिन स्पंज जे पीस सां। हे हिन सां, हे ब्रश सां न लॻंदो। वजह छा आहे, जो हिनखे मर्ज करिणो आहे हिन पेपर खे ऐं हिन बाक़ी स्पेस खे। ब्रश सां त उहो प्रॉपर स्ट्रोक्स लॻंदा त उहो मज़ो न कंदो। मां हिनखे ॾिसजो त कोशिशि ईअं करणी आहे त हे हिन ते जेको डिज़ाइन आहे असांजो प्रिंट आहे उन ते न लॻे। ऐं ॾिसो हे एक्स्ट्रा जेके पीसिस आहिनि हिन जा प्रिंट जा, उहे बि हिन सां ढकिजी वेंदा। ॾुखियो थींदो हणणु विच ते, छो त स्पेस घटि आहे ऐं कोशिशि कबी त बिल्कुलु ई थोरो थोरो करे हणिजे ऐं हिनखे स्ट्रोक्स न लॻंदा। हिनखे ईअं ई जेको आहे न रैंडम असां हिनखे हणंदासीं पेंट। ऐं ॿी ॻाल्हि त डिज़ाइन अगरि थोरो घणो ख़राबु थी वञे, मिसाल जे तौर ते पेंट लॻी वियो असां न बचाए सघियासीं, त उनजो बि हल आहे, उहो मां तव्हांखे आख़िर में ॿुधाईंदमि। छो त मूंखां इहो थी चुको आहे, थोरो पेंट एक्स्ट्रा जाइ ते लॻी वियो आहे। ऐं बैक साइड ते त असां हिनखे पूरो ई था हणूं, पूरो ई असां हिनखे ग्रीन कंदासीं, पर हीअं। ठीकु आहे, हे थोरा जेके लेंदी हूंदा आहिनि कम, छो त बार बार हर शइ हर कोट करण खां पोइ ड्राई करिणो पवंदो आहे, त उन चकरनि में टाइम इलाही लॻी वेंदो आहे। बाक़ी न त ॾाढो इंट्रस्टिंग कमु आहे, टाइम टेकिंग आहे। हे बि ॾिसो, मथो ॾिसो हाणे हिन जो पासो कंहिं हद ताईं सही थी वियो आहे। अञा फाइनली कीअं सही थींदो, अञा उहो स्टेप बाय स्टेप असां सिखंदासीं यकीनन। ऐं ॿी ॻाल्हि त जॾहिं मां इहे शयूं तव्हां सां शेयर कंदी आहियां न, त मां अञा पाण बि सिखंदी हूंदी आहियां। कॾहिं बि इंसानु कोई बि मुस्तक़िल एक्सपर्ट नथो थी सघे, सॼी उमिरि पई हूंदी आहे सिखण जे लाइ। सो अहिड़े तरीक़े सां हिन स्पंज सां डैबिंग करे ऐं मां हिनखे कंप्लीट कंदमि। हिन जो पेंट जेको आहे कंप्लीट थी वियो ऐं हाणे असां हिनखे वरी सुकणु ॾींदासीं, ऐं जेसि ताईं इहो सुकंदो तेसि ताईं मां हिन ग्रीन पेंट जो कुझु यूज़ करे वठंदमि। सो हे तक़रीबन सुकी चुको आहे, ऐं जेको बचियल पेंट हो मां हे हिकिड़ो टिन मूं वटि पियल हो ख़ाली, त मां उनखे पेंट करे छॾिया, बसि बेस ठाहे छॾी आहे हुनजी। बाक़ी पोइ अॻियां हिन में छा बि थींदो उहो पोइ ॾिसंदासीं। हीअ आहे परमानेंट मार्कर। जॾहिं बि तव्हां पेंटिंग कयो कंहिं बि शइ ते, त हे हिकिड़ी ज़बरदस्त सपोर्ट आहे, हिकिड़ी वॾी कम जी शइ आहे। ठीकु आहे, आम तरह सां मिली थो वञे स्टेशनरी जितां बि वठो था। त हिन जी हाणे जिते जिते मां पेंट ख़राबु कयो आहे, या अगरि इतफ़ाक़ आहे तव्हांजो पेपर फाटी पए, त तव्हां हिन सां हुनजी आउटलाइन कढी उनखे तव्हां बिल्कुलु वापसि सही करे सघो था। पर हे मुंहिंजो जितां न बि फाटियो आहे, त मां हिनजी पूरी आउटलाइन ॿीहर थी ठाहियां। ठीकु आहे, सो मूंखे इहो वणे थो त थोरो हे नुमाया ऐं डार्क हुजे। हे ॾिसो हिन पीस में मां जेतिरे में हयो आहे, सो इन सॼे ॿिन्हिनि खे, बल्कि हिननि सभिनी खे, ऐं हाणे बि तव्हां हिनजी शिकिल ॾिसी वठो त कीअं हे लुक, ऐं पोइ जॾहिं मां हिन ते हणी वठंदमि सॼे ते आउटलाइन, पोइ बि ॾिसिजो हिननि सभिनी जी आउटलाइन ठही वई। ठीकु आहे, ऐं हाणे हिन में थोरी अञा डिटेल, जीअं हे असां यूज़ था कयूं त हिन में ॾिसो था डॉट्स आहिनि हिते हुते हुते हिन पेपर में। मां चाहियां थी त मां बि हिन ते डॉट्स ठाहियां। ऐं पेंटिंग में टूल्स जेके हूंदा आहिनि न, रुगो ब्रशिस न हूंदा आहिनि। जीअं हाणे तव्हां ॾिठो त मां हे हिकिड़ो स्पंज जो पीस यूज़ कयो, ऐं डॉट्स ठाहिण लाइ हाणे मां यूज़ कंदमि कॉटन बड। हे बि हिकिड़ो टूल आहे, सो मज़ो ईंदो आहे ॾाढो। ऐं मां कलर्स कहिड़ा थी खणा, हिकिड़ो मां खणां थी ऑरेंज ऐं हिकिड़ो खणां थी ब्लू। इहे ॿ मुंहिंजा मेन कलर्स आहिनि, छो त हिन में ऑरेंज ऐं ब्लू आहे त मूंखे ॾाढो वणे पियो, त इन्हनि सां ई मां हिन में कढी वठंदमि डॉट्स सॼे में। सो चाहे हो त पेंट तव्हां कढो हुन ते पंहिंजो पेपर ते या कंहिं ढक में, या तव्हां चाहियो त तव्हां ईअं ई जीअं मां कयां थी तव्हां ईअं बि करे था सघो। ऐं डिपेंड थो करे पाण ते, त वॾा पेंट वॾा डॉट्स था ठाहिजनि या नंढा था ठाहिजनि। सो कलर में पेंट में डिप कंदा वञो, ऐं हिते हुते तव्हां जेके आहिनि पंहिंजो ठाहींदा वञो डॉट्स, जिते खपनि जेतिरा खपनि उन हिसाब सां। सो इहो कंप्लीट करे वरी पोइ मां तव्हां सां शेयर कयां थी। हिन महिल तव्हां हिनजी हीअ शिकिल ॾिसो।
सॼा हिन खे ऑरेंज ऐं ब्लू डॉट्स मां हणी वई आहियां ऐं हाणे वरी हिन खे सुकण लाइ रखंदासीं। हे एक्रिलिक पेंट्स आहिनि, अगरि असां पखो हलाए हिननि खे सुकाईंदासीं त हे थोरो जल्दी सुकी वेंदा, न त जेकॾहिं ॿियो को पेंट हूंदो त उनखे सुकण में ॾाढो टाइम लॻंदो आहे। हिन खे बि 2-3 कलाक त लाज़मी लॻंदा। सो हाणे मां हिन खे हिते छॾींदमि, हे सुकी वेंदो त पोइ असां हिन जो अॻिलो ऐं फाइनल जेको आहे स्टेप उहो कंदासीं इनशाला। फाइनली हे सुकी वियो आहे बिल्कुलु डॉट्स। हिन में सॼो कमु ई जेको आहे न हिनखे टाइम ॾियणो हूंदो आहे सुकण जे लाइ, न त हे कोई ॾुखियो कमु न आहे। हे बिल्कुलु हिकिड़ो आसान कमु आहे, हिकिड़ी मज़े जी टेक्निक आहे जंहिंसां असां कंहिं बि शइ खे सजाए था सघूं। सो हाणे हीअ आहे मूं वटि वार्निश, वाटर बेस सीलर, ऑल पर्पस वाटर बेस सीलर। हे सील कंदो हिनखे, त पोइ पेंट जेको आहे ऐं पेपर हे सभु इन में बिल्कुलु सेफ ऐं सिक्योर थी वेंदा। इहो ॾाढो ज़रूरी हूंदो आहे। या अगरि स्प्रे वारी वार्निश हुजे त हिन जे मथां उहा बि करे थी सघिजे, पर हिकिड़ी मां तव्हांखे टिप ॾियां त जॾहिं हे मार्कर यूज़ थियल हुजे न, परमानेंट मार्कर, तॾहिं स्प्रे वारी वार्निश मथां न कजे, छो त इन सां इहो सॼो कारो फैलिजी वेंदो। तंहिंजे करे त जेका ब्रश सां हणण वारी आहे वार्निश, या अहिड़े क़िस्म जूं जेके क्राफ्ट में इस्तेमालु थियण वारियूं वार्निश अचनि थियूं, उहे तव्हां यूज़ करे सघो था। इन सां हिकु त हिन में एॾी प्यारी शाइनिंग अची वेंदी, ऐं ॿियो त हिन में जेको आहे हे सिक्योर थी वेंदो बिल्कुलु। हिन जो कलर, हिन जो कागज़, अगरि हिन खे पाणी वाणी बि लॻी वञे त हे ख़राबु न थींदो। त इन लाइ ज़रूरी आहे। सो मां हिन जी फिनिशिंग कंदमि हाणे। सो माशाल्लाह आलो आहे हिन खे। पोइ बि मां हिन महिल हथु थी लाहियां, हथु लाहिणु न घुरिजे। उते जिते मुंहिंजूं आङिरियूं आहिनि उते मां हिन खे ॿीहर वार्निश कंदमि। सो हिन खे मां वार्निश करे छॾी आहे, ऐं तव्हां ॾिसंदव त हिन में तव्हांखे हाणे ई हिकिड़ी शाइनिंग नज़र ईंदी ऐं हे सिक्योर बि थी वेंदो। सो हिकिड़ी आम पुराणी काठ जी नंढड़ी पेती हुई, नंढिड़ो बॉक्स हुयो, जंहिंखे मां हिकिड़े ख़ूबसूरत कागज़ सां ऐं थोरो पेंट सां हेल्प वठी करे नई शिकिल ॾिनी आहे। बिल्कुलु नई थी वई, ऐं जंहिंखे बि मिलंदी उहो यकीनन ख़ुशि थींदो। ऐं हीअ मां गिफ्ट ॾियण जे लाइ ई ठाही आहे। ॿी ॻाल्हि, सॉरी, ईअं बि थींदो आहे कॾहिं कॾहिं रिकॉर्डिंग कंदे। ॿी ॻाल्हि इहा त हे त मां हिन में कागज़ यूज़ कयो आहे, स्पेशल नेपकिन, पर तव्हां हिन में कपिड़े जा पीसिस बि यूज़ करे सघो था ऐं आम कागज़ बि यूज़ करे सघो था, बसि सनो हुजे, का थुल्ही शीट न हुजे। ठीकु आहे। सो मूंखे उमेदु आहे तव्हांखे मुंहिंजी वीडियो वणी हूंदी। सो वणी हुजेव त ॿियनि सां बि शेयर कजो, ज़रूरु कमेंट कजो, चैनल मुंहिंजो सब्सक्राइब कयो। त ज़िंदगी रही त अहिड़े क़िस्म जा ॿिया प्रोजेक्ट्स बि मां शेयर कंदमि अञा इनशाला, त तव्हांखे उहे बि आसानीअ सां ॾिसण में अची सघंदा। सो मोकिलायां थी तव्हां खां। हमेशह मां चवंदी आहियां प्यार सां कमु कयो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। इनशाला असां वरी कंहिं ॿी कम जी वीडियो में मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह भाई।